दोस्तों नवा स्टाइलिश सिंधी फ़ॉन्ट किथां डाउनलोड कजनि उन जे लाइ तव्हांखे हिकु बहितरीनु वेबसाइट ॿुधाए रहियो आहियां। उन वेबसाइट ते ज़रूरु वञिजो। उन जो नालो आहे sindhifonts.com ऐं हीअ साईं सारम साहब जी पंहिंजी ज़ाती वेबसाइट आहे। हिते तव्हांखे सिंध सलामत खां अलावा बि नवां सिंधी फ़ॉन्ट मिलंदा। तव्हां साइट ते क्लिक कंदव त हिते ऑल फ़ॉन्ट्स, लेटेस्ट फ़ॉन्ट, टॉप रेट ऐं जेका ऑल फ़ॉन्ट्स आहे हिन ते तव्हां क्लिक कंदव त हेडिंग फ़ॉन्ट्स अलॻि, फैंसी फ़ॉन्ट्स अलॻि, हैंड राइटिंग वारा अलॻि मिलंदा। नओं फ़ॉन्ट आहे, हिन जी साइज़ तव्हां वधाए घटाए सघो था त कुझु हिन तरह नज़र ईंदो। हिनखे डाउनलोड करणु तमामु ईज़ी आहे। डिटेल ते क्लिक कयो। डिटेल ते क्लिक करण खां पोइ हेठि तव्हांखे मिली वेंदो डाउनलोड बटन। इन ते क्लिक कयो। चुको आहे, हिनखे बसि एक्सट्रैक्ट कयो ऐं पंहिंजे फ़ॉन्ट खे यूज़ कयो।